सतीअ खे आज़ाद करे जहाज में मोकिले बरतानिया मोकिलियो आहे मोहम्मद जा आशिक तोखे मोचड़ा हणी जूता हणी जहाज में विहारे एयरपोर्ट ते नारा हणंदासीं त पाकिस्तान मोहम्मद जे गुलामनि जी धरती तव्हांजी पट्टी जन करूं उते मुनाज़रो थियो कादियानियुनि सां कादियानी जो नालो अब्दुल हक असांजे मौलवी मुनाज़रो कयो असांजे मौलवी छा चयो तव्हांजो कादियानी कुत्तो हो लानती हो कूड़ो हो दज्जाल हो फिरादी हो त हुन कादियानी छा चयो अब्दुल हक जे तव्हांजो नबी बि अहिड़ो जहिड़ो थी थियो वठा हाजी मानिक शर अच्छी भाजी उतां मोटियो घर आयो ज़ाल चो बेगैरत घर मोटियो दाढ़ी रखी थई उम्रे ते नबी संगे रोज़े ते रोंदे अॼु मोहम्मद के गाड़ियों मिलियो बेगैरत तू मोटी आयो तो मुझो मुर्स न आहे हाय चे तो माई मुखे ईअं चो बस चो मां दर खोले कोहाड़ी खयम मुझो बस अॼु न मोटंदो ॾिठुमि त पन्नीअ ते बीठो आहे अब्दुल्ला को कादियानी कुत्तो जे नबीअ खे ॻाल्हायो मुझो न बचंदे कुत्तो हीअं कोहाड़ीअ जा वार करे मथो चीरे कुत्ते वांगुरु 7 टुकर पुलिस आई सेंटर जेल खैरपुर खणी वई हाय हाय गौसली शाह पंहिंजे किताब में थो लिखे त जेल सुप्रीडेंट सैयद हो उनजे ज़ाल खे नबी से ख्वाब में आया अम्मा तू बीबी आ तू सैयद आही आ अॼु जेल में मुझो मेहमान आयो आ उनखे मानी तू घर आई अल्लाह जेदी मां 4 बजे उथियम तहज्जुद पढ़ियम मानी पचायम रो लाहे मुर्स जे पेरनि ते रखियम तमाम उम्र कया तहज्जुद पढ़ियम मूंखे नबी साईं जी ज़ियारत कान थी अॼु राहत नानो मोहम्मद मूंखे ख्वाब में आयो चे तो इन जेल में मुंहिंजो मेहमान आयो आहे अम्मा मानी तू मोकिल जा ये मानी बती रखी तम खड़ी मन जेल सुप्रीडेंट आयो दरवाजो खड़काई कहते भी का पूछई अरे अॼु रात केर आयो आ जे आज मालिक सर अच्छी गाड़ी तज आयो आ जे तू कहती न है तू मोहम्मद जो